बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में असीं हाज़िर थी चुका आहियूं। मूंखे चवंदा आहिनि इरशाद जागीराणी ऐं मूंसां साथी मेज़बान हूंदी आहे जी अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां सभु? उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। मां आहियां नीलम आलिफ ऐं यकीनन तव्हां सभिनी जा रोज़ तमामु बहितरीन तरीक़े सां गुज़री रहिया हूंदा। अॼु जो प्रोग्राम सलाम रमज़ान में तव्हांखे चऊं था भलीकार ऐं यकीनन तव्हांजो इबादतूं बि हली रही हूंदियूं ऐं रमज़ान तव्हां ॾिसो था अॼु माशाअल्लाह सां 20 रोज़ो असां रखियो आहे। सो रमज़ान गुज़रंदो थो वञे ऐं महिमान आहे रमज़ान, सो इबादतूं कयो पंहिंजूं ऐं रोज़ा रखो ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो ऐं प्रोग्राम में जेके असां नातूं शामिलु था कयूं उहे बि ॿुधंदा कयो, जेके असां ॻाल्हियूं कंदा आहियूं दीन जे हिसाब सां उहे ॿुधंदा कयो ऐं उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदा कयो। बिल्कुलु सही था चओ। ऐं अॼु 20 रोज़ो आहे, ख़ैरनि सां अॼु ॿियो ॾहाको पूरो थींदो ऐं सुभाणे खां वरी टियों ॾहाको आख़िरी ॾहाको रमज़ान मुबारक जो तव्हांजे असांजे बिले थींदो। अलाह साईं तव्हां असांखे उन में बि ख़ासि इबादतूं करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु असांजा महिरबान दोस्त जिन दिलि में उमेद रखी हुई, आस रखी हुई, जिन खे मोहबत आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, जिन खे प्यार आहे पालणहार सां, उहे अॼु शाम जो सिज लथे खां पोइ इतिकाफ़ में बि वेंदा ऐं माशाअल्लाह उन्हनि सभिनी खे जिन बि इहो सायो सोचियो आहे, जिन बि इहा ॻाल्हि सोची आहे ज़हन में या जिन जी इहा उमेद आहे, इंशाअल्लाह उन्हनि जूं उमेदूं आसूं पूरियूं थींदियूं। इतिकाफ़ माना की हिकु जॻह ते तरसी पवणु ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि आख़िरी ॾहाके में इतिकाफ़ में वेंदा हुया, उन्हनि जी सुनत मुबारक बि आहे। दोस्त सभई जेकी बि इतिकाफ़ में वेंदा उन्हनि सभिनी खे अॻुवाट असां मुबारकूं ॾियूं था। 10 ॾींहं ख़ासि इबादतूं कंदा ऐं 10 ई ॾींहं ख़ासि नमाज़ूं, ख़ासि इबादतूं, क़ुरान पाक जी तिलावत, क़ौम मुल्क जी तरक़ी जे लाइ दुआऊं, पंहिंजे लाइ दुआऊं। माना हिकिड़ो ज़बरदस्त मौक़ियो आहे न इहो इतिकाफ़ वारो बि, त दुनिया खां माण्हू कटिजी वञे थो ऐं रब्बिल आलमीन सां बराह रास्त हिकिड़ी गुफ़्तगू आहे ॼण त मूंखे ईअं लॻंदो आहे त उन सां हिकिड़ो मिलाप थी वञे थो। 10 ॾींहं पूरा पाक कलाम जो विर्दु हूंदो ऐं 10 ॾींहं पूरा नमाज़ हूंदी, सो बि बा जमायत हूंदी। सुभाणे अलाह कॾहिं कॾहिं माण्हू ईअं सोचींदो आहे त यार नमाज़ बसि थोरी देरि में पढ़ां थो, पोइ जमायत निकिरी वेंदी आहे, मतिलबु जमायत खां थोरो घुसी वेंदो आहे माण्हू। सो टाइम जी थोरी वठ पकड़ बि हूंदी आहे, पर जॾहिं मस्जिद में हूंदो, वेठो ई उते हूंदो त नमाज़ बा जमायत अदा कंदो। इहा केॾी न वॾी ॻाल्हि आहे, अफ़ज़ल ॻाल्हि आहे। सो इतिकाफ़ जूं सभिनी दोस्तनि खे अॻुवाट मुबारकूं हुजनि। चंड राति उन्हनि दोस्तनि सां वरी मिलंदासीं ऐं इहे दोस्त जेकी असां सां राब्तनि में आहिनि उन्हनि जा मोबाइल फ़ोन अॼु शाम बंदि थी वेंदा ऐं राब्तनि खां कटिजी वेंदा, पर जॾहिं मोटंदा त वॾियूं मोहबतूं माणींदा ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में ज़ाहिर आहे उते बि के ॻाल्हियूं ऐं रब करीम जे हुज़ूर में के ॻाल्हियूं पेश कंदा। सो सभिनी खे हिकु भेरो वीर असांजे तरफ़ां अॻुवाट मुबारकूं। अॼु असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं। अॼु असां सां हिकिड़ो मुफ़्ती दोस्त बि असां सां गॾु हूंदो, उनजो तारीफ़ बि तव्हां सां करायूं था। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी बि सादत माणींदासीं, पर इन खां अॻु में असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त असांजे प्रोग्राम में ताउन जेकी फरमाईंदा आहिनि उनजो ज़िक्र ख़ैर हूंदो आहे। सभ खां पहिरियों असां ज़िक्र कंदा आहियूं मीज़ान वारनि जो। मीज़ान जंहिंमें हर शइ सुठी पचंदी आहे, सुठी लॻंदी आहे, हर चीज़ मीज़ान में अच्छी लगती है। उनजो स्लोगन बि आहे मीज़ान वारनि जो। कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे, मीज़ान वारनि जी वनस्पति ऐं कनोला ऑयल मार्केट में मौजूदु आहे। हॾनि खे मज़बूत कंदो आहे, ख़ालिस ईअं खणी चऊं त ताक़त वारो इहो जेको आहे सो ऑयल आहे ऐं हेल्दी बोन्स ऐं स्ट्रॉन्ग जेको आहे सो पंहिंजी सिहत खे करे थो। कुकिंग ऑयल वनस्पति ऐं कनोला ऑयल तव्हां ज़रूरु वापराईंदा कयो। ऐं मीज़ान वारनि जी हिकिड़ी पती बि आहे, उन हवाले सां तव्हांखे नीलम ॿुधाईंदी त कहिड़ी आहे। बिल्कुलु जी, अल्ट्रा रिच पती तमामु सुठी मीज़ान वारनि जी आहे, उहो तव्हां पंहिंजे घर में परचेज़ कयो। उनजी चांहि ठाहियो, तमामु सुठी ऐं स्ट्रॉन्ग चांहि ठहंदी आहे। जेतिरी ॾींहं जी असांजी थकावट हूंदी आहे या जेतिरो ॾींहं असां चांहि न पीअंदा आहियूं उहा कमी पूरी थी वेंदी आहे। सो अल्ट्रा रिच पती तव्हां ज़रूरु परचेज़ कयो। सही सही, पती इहा ॾाढी ज़बरदस्त आहे। कड़क चांहि जेकॾहिं पीअणु चाहियो था, भली चांहि, ज़बरदस्त चांहि पीअणु चाहियो था, अहिड़ी चांहि कॾहिं कॾहिं दोस्त चवंदा आहिनि चांहि अहिड़ी हुजे सफ़ा दिमाग़ मां ठकाव निकिरी वञनि। सो अल्ट्रा रिच पती वठो, ॾाढी ज़बरदस्त चांहि आहे, पीअंदो ज़बरदस्त तव्हांखे लॻंदी। इन टेस्ट तव्हां ॿुधाईंदो त कीअं तव्हांखे लॻी। उन खां सवाइ अल्ट्रा रिच पती मीज़ान जी तव्हांखे ॿुधाईसीं, पर जेके दोस्त कोल्ड ड्रिंक पीअणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ कोला नेक्स्ट मीज़ान वारनि मार्केट में कोल्ड ड्रिंक बि आणे छॾी आहे। मतिलबु सभिनी जे लाइ ख़ासि एतमाम कया आहिनि मीज़ान वारनि। को दोस्त चांहि पीए थो त चांहि पीए अल्ट्रा रिच पती वठी करे, ऐं जेकॾहिं को दोस्त कोल्ड ड्रिंक पीअणु चाहे थो त उनजे लाइ कोला नेक्स्ट मार्केट में मौजूदु आहे। ऐं आउं नीलम खे चवंदो आहियां त कोला नेक्स्ट खां पोइ नेक्स्ट जो ऑप्शन न हुजणु घुरिजे। कोला नेक्स्ट ऐं मीज़ान जी पती अल्ट्रा रिच ऐं मीज़ान कुकिंग ऑयल, कनोला ऑयल ऐं ख़ासि तौर ते वनस्पति मार्केट में मौजूदु आहिनि। इहे वठो, वापरायो, सिहतमंद ज़िंदगी गुज़ारियो। मीज़ान वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां अॼोके प्रोग्राम में बि ताउन फरमायो आहे। उनखां पोइ पाण ज़िक्र कयूं था करशी जामे शीरी जो।
करशी जाम श्री हिकु त नीलम जाम ॿियो शीरी माना ॾाढो ज़बरदस्त नालो ई बिल्कुलु भलो आहे तमामु न सुठी हुनजी ख़ुशबू आहे तमामु नेचुरल उहो ठहियल आहे हुन में पाणी जो हिकिड़ो कतरो बि न आहे पियल ऐं तमामु सुठो शरबत आहे इफ़्तार जे दस्तरख़्वान में जेकॾहिं तव्हां हुनखे सजाईंदो त तव्हांजे दस्तरख़्वान जी शान अञा वधी वेंदी सो करशी जाम शीरी यकीनन तव्हां पीअंदा कयो ज़रूरु पीअंदा कयो ऐं तमामु सुठो शरबत आहे तमामु मिठो शरबत आहे असां त पीअंदा आहियूं तव्हां बि पीओ ऐं यकीनन तव्हां वठी बि छॾियो हूंदो हींअर ताईं छो जो जेतिरी असां हुनजी सॼो महीनो तारीफ़ कई आहे त तव्हां वठी ई छॾियो हूंदो सही सही पूरो पैक माण्हू वठी छॾींदा आहिनि कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि अरे काॾे उहो वञे ॾिसो दुकान ते अच्छा पई आहे अञा ते मूं सम्झमि तव्हां पी छॾी आहे मां हिन बोतल खे थोरो थोरो पीअंदो आहियां बहरहाल करशी जामेश्वरी वारनि जी वॾी महिरबानी ख़ालिस अर्क सां तयारु थियल आहे ख़ालिस जड़ी बूटियूं निचोड़े करे ठाहियो वेंदो आहे करशी जामेश्वरी उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था 7 अप जो 7 अप बि कमाल जी कोल्ड ड्रिंक आहे यार ॻाल्हि सची ॿुधायांव त दिलि सट खाईंदी आहे त जेकॾहिं कोल्ड ड्रिंक पीअण जो मूड थिए त पोइ 7 अप हुजणु घुरिजे 7 अप मार्केट में मौजूदु आहे तव्हां पुराणे वक़्त खां पीअंदा अचो था मुख़्तलिफ़ कोल्ड ड्रिंक्स जॾहिं गॾु हूंदियूं आहिनि त पोइ माण्हुनि जी छिक जेका हूंदी आहे उहा 7 अप खां घणी हूंदी आहे चवंदा आहिनि यार इहा मां पीअंदुसि पहिरियां पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो 7 अप थोरी शॉर्टेज थी वेंदी आहे पर माण्हू चवंदा आहिनि त इहा पहिरियां असांखे मिले सो तव्हां ऐं असांजी दिलनि जी ॻाल्हि आहे 7 अप ॾाढो ज़बरदस्त मशरूब कोल्ड ड्रिंक ॾाढी ज़बरदस्त आहे सो 7 अप पीओ भरपूर ज़िंदगी जियो ऐं ख़ासि तौर ते मसालेदार खाधा इफ़्तार महिल इहे इलाही खाइजी वेंदा आहिनि न चाहींदे बि उन खां पोइ 7 अप ज़रूरी आहे 7 अप वारनि जा लख थोरा जेके असांजे प्रोग्राम में तावन फरमाइनि था अॼु पाण नीलम मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं ख़ासि तौर ते अलाह जो ख़ौफ़ उन ते बि ॻाल्हाईंदासीं अलाह जी मोहबत त बंदे सां आई आहे पर ख़ौफ़ बि थोरो हुजणु घुरिजे असांखे छो त आख़िरत में जॾहिं पाण अल्लाह ताला जे हुज़ूर में पेश थींदासीं त कीअं पेश थींदासीं कहिड़ा अमल खणी पेश थींदासीं इन हवाले सां अॼु कचहरी कंदासीं तौबा इस्तग़फ़ार ते बि कचहरी कंदासीं ऐं गॾो सदको ख़ैरात एतिकाफ़ ऐं हुकूकुल उबाद इहे सभई मौज़ू जेके आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में ज़िक्र बहस थींदा ऐं क़ुरान हदीस जी रोशनी में मुफ़्ती साहिबु असांखे इन्हनि मामलनि ते सुठी ॼाण ॾींदो सो सभ खां पहिरियां भलीकार चऊं था मुफ़्ती सैयद कमर ज़मा शाह साहिब असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असां सां गॾु आहियो ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां फिरोज़ी नात अकेडमी बि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त आहे कराची में उन अकेडमी तमामु घणा सुठा नातख़्वान पैदा कया आहिनि सो महनाज़ फिरोज़ी असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम बाबा बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए सो सब खां पहिरियां दिलि चवे थी त आगाज़ स्टार्ट जेको हुजे उहो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुजे महनाज़ खे गुज़ारिश कयूं था त हू वञे ख़ूबसूरत आवाज़ में नातिया कलाम ॿुधाइनि जी बिस्मिल्लाह सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया हिकु झलक तुंहिंजे लखनि जा होशनिया आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम आलिमन विसरियो इल्म तुंहिंजो कसम सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम हुस्न तुंहिंजो आहे दर्दन जी दवा हुस्न तुंहिंजो आहे दर्दन जी दवा ऐं लखन मर्ज़न मलम तुंहिंजो कसम ऐं लखन मर्ज़न मलम तुंहिंजो कसम सूह सब तो ते ख़त्म तुंहिंजो कसम को न तो जहिड़ो ॾिठम तुंहिंजो कसम माशाअल्लाह जज़ाकल्लाह
ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं ॾाढी ख़ूबसूरत जेको आहे सो शाइरी जी सिलेक्शन ॾाढी ज़बरदस्त हुई ऐं नातिया कलाम हूअं बि जॾहिं ॿुधंदा आहियूं पाण दिलि खे राहत मिलंदी आहे, मज़ो ईंदो आहे ऐं माशाल्लाह सुठो आवाज़ु आहे मिनाज़ फिरोज़ी जो। सो मिनाज़ बहुत शुक्रिया, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आयो। ॿिया बि असां वटि मौजूदु आहिनि रात ख़ान आज़ाद, त उन्हनि खे पाण ॿुधंदासीं। नंढी साई जो वक़्तु आहे, मोटी अचूं त पोइ कचहरी। बिल्कुलु जी, ॾिसंदा रहो तव्हां सभिनी जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में हिकु ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार सलाम रमज़ान में। अॼु के प्रोग्राम में असां सां गॾु महिमान बि मौजूदु आहिनि। तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त हर प्रोग्राम में असां तमामु सुठी का डिश ठाहींदा आहियूं ऐं डिश असां किथे ठाहींदा आहियूं, मीज़ान जे किचन में। सो मीज़ान जे किचन में असां सां गॾु अदी बासमा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, मां ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं आहिनि तव्हांजूं। मीज़ान जे किचन में तव्हांखे भलीकार था चऊं। सो छा पचण वारा आहियो अॼु तव्हां मीज़ान जे किचन में? असां मीज़ान जे किचन में जेका आहे कोयला कढ़ाई था ठाहियूं। ॾाढी सुठी कढ़ाई आहे, सिंपल आहे ऐं घरनि में जेका बि मसाला हूंदा आहिनि हुननि सां ई ठहंदी। झटपट आहे, झटपट ई आहे समझो। मीज़ान कुकिंग ऑयल में ठहंदी ऐं ख़ुशबू बि हिन जी ॾाढी सुठी हूंदी। त हिन में जेका असां वरिती आहे अधु किलो जेका चिकन आहे, अधु किलो चिकन आहे त अधु किलो ई टमाटा आहिनि। ठीकु आहे, लूणु आहे ऐं कसूरी मेथी वरिती आहे, थूम ऐं अदरक जो पेस्ट वरितो आहे, चिकन पाउडर आहे, गरम मसालो आहे ऐं हल्दी आहे, हे कारा मिर्च आहिनि, ॻाढ़ा मिर्च आहिनि, ज़ीरो अथसि ऐं हे कोयलो वरितो आहे उन जे लाइ, ऐं सावा मिर्च आहिनि गार्निशिंग जे लाइ। ऐं हिन खे असां ठाहींदासीं मीज़ान कुकिंग ऑयल में। मीज़ान कुकिंग ऑयल तव्हां यूज़ कयो, हेल्दी बोन्स ऐं स्ट्रॉन्ग मसल्स ऐं हेल्थ ऐं हाइजीन खां बि हे ॾाढो सुठो आहे। ज़बरदस्त, नो डाउट। बस पोइ तव्हां आदि पंहिंजो इहो रंधिणो स्टार्ट कयो, असां वरी पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। असांजे हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां ताउन फरमायो आहे मिचल्स वारनि, मिचल्स फ्रूट फार्म लिमिटेड। उन्हनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था। मिचल वारा असां सां सहकारी आहिनि, उन्हनि जा लख तोरा। उन खां पोइ पाण ज़िक्र कयूं था GFC जो। बिल्कुलु, GFC जा फैंस तमामु सुठा हूंदा आहिनि, तमामु क्वालिटी उन्हनि जी सुठी आहे ऐं इलेक्ट्रॉनिक शयूं उन्हनि जूं ॿियूं इलाही सुठियूं आहिनि। सो GFC वारनि जा असां थोराइता आहियूं जंहिंसां असां प्रोग्राम में ताउन कयो आहे। उन खां पोइ पाण लाइफ बॉय जो ज़िक्र बि कंदासीं। लाइफ बॉय जम्स खे ख़तमु करे थो, ख़ासि तौर ते हैंड सैनिटाइज़र जेल तव्हां वटि हुजणु घुरिजे ऐं हैंड सैनिटाइज़र जेल जेको आहे उहो इन कोरोना जी मुद में इंतिहाई कारआमद आहे। एहतियात इंतिहाई लाज़मी आहे। जम्स खां बचो, जरासीमनि खां बचो ऐं जेकॾहिं कंहिंसां हथु हिकु त मिलायो न, जेकॾहिं कंहिंसां मिलाए वठो था त पोइ तव्हां वटि सैनिटाइज़र ज़रूरु हुजणु घुरिजे। सैनिटाइज़र जेल सां तव्हां पंहिंजा हथ वरी धोई छॾींदा कयो। किथे किथे पाणी मुयसरु न हूंदो आहे त सैनिटाइज़र जेल लाइफ बॉय जो इंतिहाई कारआमद आहे। इन खां सवाइ हैंड वॉश बि आहे लाइफ बॉय जो, जेको 99.9% जेको आहे सो जम्स खे ख़तमु करे थो, प्रोटेक्शन करे थो। ऐं हीउ जेको आहे सो हैंड वॉश तव्हां ज़रूरु वठी छॾियो, बल्कि रखी छॾियो पंहिंजे घर में। लाइफ बॉय वारनि जा लख थोरा आहिनि जेके असांजे प्रोग्राम में असां सहकारी आहिनि। लाइफ बॉय एहतियात इंतिहाई लाज़मी आहे ऐं एहतियात में मददगार साबित थींदो लाइफ बॉय। सो हाणे पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। मुफ़्ती साहिब असां सां गॾु आहे सैयद कमर ज़मान शाह ऐं इन सां गॾो गॾु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आदि सोनिया फिरोज़ी, उनखे भलीकार चऊं था। सो नात त पाण ॿुधूं था थोरी देरि में, पर मुफ़्ती साहिब सां कचहरी कयूं। मुफ़्ती साहिब सभ खां पहिरियां त अॼु इतिकाफ़ में दोस्त वेंदा, उन्हनि खे मुबारक आऊं बि ॾेई चुको आहियां ऐं तव्हां बि ज़रूरु ॾींदो। इतिकाफ़ जी अहमियत फ़ज़ीलत ते थोरो रोशनी विझो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। इतिकाफ़ जे हवाले सां क़ुरान पाक में मुतअद्दिद मुक़ामात ते अल्लाह तबारक व तआला बि इरशाद फरमायो आहे ऐं उन सां गॾु वरी अहादीस जे अंदरि बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे। जेको शख़्स मुअतकिफ़ हूंदो आहे, मस्जिद में इतिकाफ़ कंदो आहे ऐं उन जी वॾी फ़ज़ीलत आहे ऐं अल्लाह जी बारगाह में उन जे लाइ वॾो अजर आहे। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स 3 ॾींहं मस्जिद में इतिकाफ़ करे थो, माना 3 ॾींहंनि जो इतिकाफ़ बि सुन्नत आहे, त उन 3 ॾींहंनि जो इतिकाफ़ जेको आहे उन जो अजर इहो आहे जो अल्लाह तबारक व तआला उन जे दरमियान ऐं दोज़ख जे दरमियान 3 खंदकनि जो फ़ासिलो फरमाए छॾींदो ऐं हिकिड़ी जेका खंदक आहे उन जो फ़ासिलो मशरिक़ खां वठी मग़रिब ताईं हूंदो। त माना हिकिड़ी खंदक जो फ़ासिलो एतिरो हूंदो त 3 जो तव्हां अंदाज़ो लॻायो त उहो शख़्स
माना दोज़ख खां 3 खंदकूं परे हूंदो अच्छा जेको 3 ॾींहं मस्जिद में एतिकाफ़ कंदो सही ऐं वरी जेको 10 ॾींहं एतिकाफ़ करे थो उनजी फज़ीलत तमामु ज़्यादा आहे सही छो त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बज़ात ख़ुदि हाँ। माह रमज़ान मुबारक जो आख़िरी अशरो एतिकाफ़ फरमाईंदा हुआ सही। वक़्त विसाल खां पहिरीं ताईं ऐं विसाल खां पहिरीं वारो जेको रमज़ान शरीफ़ हो उम्मुल मुमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाइनि थियूं त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी 20 ॾींहं एतिकाफ़ फरमायो अच्छा ॿियो अशरो ऐं टियों अशरो अच्छा त 10 ॾींहंनि जे एतिकाफ़ जी बरकत छा आहे हाँ। हदीस शरीफ़ जी रोशनी में असां हिनखे अॼु सम्झूं था हज़रत अली बिन हुसैन जी रज़ियल्लाहु ताला अन्हुम जेके इमाम हुसैन आली मुक़ाम अलैहिस्सलाम जा फ़र्ज़ंद आहिनि अच्छा पाण रिवायत कनि था त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स 10 ॾींहं एतिकाफ़ करे थो त अल्लाह तबारक व ताला उनखे 2 मक़बूल हजनि जो सवाब अता करे थो सुभान ऐं वरी 2 उम्रनि जो सवाब अता करे थो सुभान यानी अल्लाह। एतिरी वॾी बरकत आहे वेठे एतिकाफ़ वेठे एॾो वॾो सवाब मिली वञे बिल्कुलु माशाअल्लाह ॾिसो त 10 ॾींहंनि जो महिमान इंसान अल्लाह जे घर में थिए थो सुभान त अल्लाह ताला केतिरो करीम आहे और उनखे पंहिंजी बारगाह सां केतिरे क़दुरु इनामनि सां नवाज़े अच्छा हिते हिकिड़ो ॿियो सुवाल ज़हन में अचे थो त उहो तव्हां खां पुछणु चाहियां थो त एतिकाफ़ 10 ॾींहं जो थिए थो ख़ुदा न ख़ासि का मजबूरी थिए थी त छॾे बि सघिजे थो बिल्कुलु मजबूरी जे तहत शरीयत असांखे बिल्कुलु आसानी ॾिनी आसानी आहे ॾिनी आहे। कई अहिड़ा मामला इंसान सां पेश अचनि था सही, सही। त पोइ उनजो वरी हुकुम आहे त उहो वरी उन एतिकाफ़ खे वरी बाद में मुकम्मल करे अच्छा वरी मुकमल हाँ करिणो जी, आहे बिल्कुलु उहो सम्झो त हिकिड़ी क़ज़ा थी वई सही। ऐं उनखे उनजो वरी कंप्लीट करणु इहो बि ज़रूरी आहे सही 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 अञा पाण कचहरी कयूं था मुफ़्ती साहिब तमामु घणी ॼाण मिलंदी तव्हां खां माशाअल्लाह। सो सोनिया असां सां गॾु आहे बिल्कुलु जी नात ॿुधण जी पूरा चाहींदासीं त तव्हां ख़ूबसूरत नात ॿुधायो ऐं जी। असांजी का महफ़िल आहे उनखे रौनक ॾियो बिस्मिल्लाह सूए तैबा ये समझ कर है ज़माने जाते सूए तैबा ये समझ कर है ज़माने जाते ये वो दर है ये वो दर है कि यहाँ दिल नहीं तोड़े जाते सूए तैबा ये है आका की इनायत वो करम करते हैं ये है आका की इनायत वो करम करते हैं वरना हम जैसे कहाँ दर पे बुलाए जाते वरना हम जैसे कहाँ दर पे बुलाए जाते सूए तैबा भूल जाते थे सहाबा गमो आलाम अपने भूल जाते थे सहाबा गमो आलाम अपने देख लेते थे जो सरकार को आते जाते देख लेते थे जो सरकार को आते जाते सूए तैबा नूर की हद तो शबे नूर ही जा सकता है
शबे नूर ही जा सकता है, सिर्फ अगर होते बशर अर्श पे कैसे जाते, सिर्फ अगर होते बशर अर्श पे कैसे जाते, सूए तैबा सूए तैबा ये समझ कर है ज़माने जाते, ये वो दर है कि यहाँ दिल नहीं तोड़े जाते। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। तमाम बेहतरीन नाते कलाम ॿुधणी साथ माणी सी नंढड़ी साईं जो वक़्तु खूबसूरत आहे। अंदाज़ बिल्कुलु जी इंशाल्लाह प्रोग्राम खे जारी सारी रखंदासीं, ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। रहमतुनि बरकतुनि जो महीनो आहे, तव्हां सभिनी खे रहमतूं बरकतूं तव्हांजे पले पवनि, असांजी दिलि सां दुआ आहे। ऐं हिन लम्हे असांजे प्रोग्राम खे जिन सहकार कयो आहे उन्हनि जा नाम खणूं। सभ खां पहिरियां हाशमी इस्पंगोल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था। इन ॾाढो सुठो स्लोगन बि आहे त पूरा पाकिस्तान रहा है बोल हाशमी इस्पंगोल, हाशमी इस्पंगोल। सो इस्पंगोल पीअणु, इस्पंगोल ख़ासि तौर ते पाणीअ में मिलाए करे, खीर में मिलाए करे तव्हां पी सघो था। सिहत सुठी रहंदी आहे, मैदो ठीकु रहंदो आहे। मैदे खे जेकॾहिं का तकलीफ़ आहे त हाशमी इस्पंगोल ज़रूरु वठो, तेज़ाबियत ख़तमु थींदी आहे। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं आहिनि, उहे इन जे साशे ते बि लिखियलु आहिनि, तव्हां उनखे गौर सां पढ़िजो। हाशमी इस्पंगोल वारनि जी वॾी महिरबानी जेकी असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि। जी बिल्कुलु, क्विज़ वारा बि असांजे प्रोग्राम में जंहिं सां गॾु ताउन कयो। तमामु सुठो शरबत ऐं मिठो शरबत आहे क्विज़ वारनि जो, उहो बि तव्हां पंहिंजे दस्तरख़्वान में ज़रूरु शामिलु कंदा कयो। सो क्विज़ वारनि जा असां थोराइता आहियूं जे प्रोग्राम में असां सां गॾु ताउन कयो आहे। ऐं जेकॾहिं ॻाल्हि अचे थी मिठे जी, त लज़ीज़ा खीर मिक्स हमेशह यादि रहंदी आहे असांखे। लज़ीज़ा खीर मिक्स जो वॾो हथु आहे को बि सुठी ऐं मिठी डिश पचाइण लाइ। त जेकॾहिं तव्हां चाहियो था आसानी सां ऐं ईज़ीली जेको आहे तव्हांजी मिठी डिश पची वञे, त तव्हां लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जो पैकेट वठो। ऐं ईद ते तव्हांखे उहो वधीक कमु ईंदो, रमज़ान में त ईंदो पर ईद ते अञा वधीक कमु ईंदो। सो तव्हां उहो यूज़ कयो। लज़ीज़ा खीर मिक्स वारनि जा बि असां थोराइता आहियूं जे प्रोग्राम में असां गॾु। ऐं असां वॾी महिरबानी मञूं था ख़ासि तौर ते रीगल फ्रूट फार्म वारनि जा। थोराइता असीं रीगल फ्रूट फार्म मार्केट में मौजूदु आहे। ॾाढा सुठा जूसिस आहिनि, मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि हिननि जा, मैंगो, एप्पल, कॉकटेल, कहिड़ो कहिड़ो तव्हांखे नाम ॿुधायां। सो जेकी बि हिननि जा पैकेट्स आहिनि ख़ासि तौर ते फ्रूट्स जा ऐं फ्रूट जो जेको जूस पैकेट्स में विधो वियो आहे उहो ॾाढो लज़ीज़ आहे, मज़ेदार आहे ऐं फ़रहत बख़्श आहे। ख़ासि तौर ते इफ़्तारी महिल उञ लॻंदी आहे त पोइ दिलि चवंदी आहे त पहिरियां को जूस हुजे या पाणी हुजे। सो पाणी त पीअणु घुरिजे पर जूसिस बि पीअणु घुरिजनि, एनर्जी ॾींदा आहिनि ऐं तवानाईअ खे बहाल कंदा आहिनि जूसिस। सो फ्रूट फार्म लिमिटेड वारनि जा इलाही सारा जूस मार्केट में मौजूदु आहिनि, जूसिस मौजूदु आहिनि। रीगल फ्रूट फार्म वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन फरमाइनि था। ऐं मुंहिंजी त पसंदि जा इहे जूसिस आहिनि। सभु फ्लेवर पी वियो आहियां। इन जे सॼा फ्लेवर्स ई सुठा आहिनि। हूंदो न त कॾहिं असां पीअंदा आहियूं कोई फ्लेवर पसंदि ईंदो कोई न ईंदो, पर इन जा जेतिरा बि फ्लेवर्स आहिनि सभिनीनि जो हिकिड़ो पंहिंजो टेस्ट आहे, पंहिंजो ज़ाइक़ो आहे। तमामु सुठा जूसिस आहिनि, तव्हां इन्हनि खे ज़रूरु परचेज़ कयो। पूरी ईद में बि पीओ ऐं रमज़ान में बि पीओ ऐं ईद रमज़ान खां पोइ बि पीओ। सही सही, रीगल फ्रूट फार्म वारनि जी वॾी महिरबानी जिन असां सां ताउन फरमायो आहे। हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु सैयदा ज़हरा बतूल पिया, उनखे असां भलीकार चई छॾियूं था। अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी, तव्हां प्रोग्राम में आयो, ॻाल्हि ॿोल कयूं था, पोइ वरी नात ॿुधूं था। असां सां गॾु मुफ्ती साहब खां हिकिड़ो सवाल मां पुछणु चाहींदमि त असां जॾहिं रमज़ान जा जेतिरा बि रोज़ा आहिनि असां सभिनीनि ते फ़र्ज़ आहिनि। जेकॾहिं कंहिं मजबूरी जी वजह सां उहे रोज़ा नथा रखी सघूं ऐं ईद खां पोइ अक्सर माण्हू उन्हनि खे क़ज़ा करे उहे रोज़ा अदा कंदा आहिनि पंहिंजा, सो उन्हनि जो बि क़ज़ा रोज़नि जो ओतिरो ई सवाबु आहे जेतिरो असां इहे जेके महीने में रोज़ा रखंदा आहियूं। उनजो अजर ओतिरो ई आहे, छो त बअमरे मजबूरी हिकु इंसान बीमारी जे आलम में आहे या हिकिड़ो मुसाफ़िर सफ़र ते वञे थो। क़ुरान पाक में ऑलरेडी इन जी पूरी तफ़सील मौजूदु आहे ऐं अहादीस में बि इहो ई हुकुम आहे त अगरि को शख़्स बीमार आहे
5 या 8 रोज़नि खां पोइ का तकलीफ़ थी पई आहे, बीमार थी पियो आहे, त जेतिरा रोज़ा हू छॾे थो त उहो रमज़ान खां पोइ पूरा करे ऐं हुन जे अजर में बिल्कुलु कमी न कई माना रोज़ा फ़र्ज़ आहिनि कंहिं बि सूरत में ऐं उहो उन्हनि छॾे जी कज़ा बि नथा लाज़िम आहे। हा सही आहे। भला हाणे पाण चऊं था त ही मग़फ़िरत जो ॾाको वरी पूरो थींदो, सो तौबा ऐं इस्तग़फ़ार ते थोरी रोशनी विझो त वॾी महिरबानी थींदी तव्हांजी। हदीस पाक में हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व ताला हिकिड़े शख़्स खे दोज़ख मझां घुराइण जो हुकुम फरमाईंदो जी जी। ऐं अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो त हिन शख़्स खे अमी जन्नत में मोकिलियो। अच्छा त दोज़ख मां घुराए करे जन्नत में मोकिलियो। फ़रिश्ता अर्ज़ कंदा बारी ताला हिन जे मथां त दोज़ख में वञणु फ़र्ज़ थी चुको हो ऐं हाणे हिनखे दोज़ख मां कढी करे जन्नत में छाजे लाइ मोकिलियो पियो वञे, त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व ताला फरमाईंदो त हीउ उहो शख़्स आहे जंहिं दुनिया में अल्लाह तबारक व ताला खां हिकु चकर ख़ौफ़ खाधो, यानी को अहिड़ो कमु कंदे इंसान खे अल्लाह जो जीअं दिलि में ख़ौफ़ पैदा थींदो आहे त ही उन कम खां डिॼी वियो, हिन जी दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थी वियो, लिहाज़ा इन ख़ौफ़ जे सबब सां अल्लाह तबारक व ताला हिन जे मथां महिरबानी कई, हिन जा गुनाह मुआफ़ फरमाया ऐं अल्लाह ताला हिन खे दोज़ख मां कढी करे जन्नत में वञण जो हुकुम ॾिनो आहे। ऐं ईअं ॿी जाइ ते हदीस पाक में आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास खां रिवायत आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको इंसान गुनाह करे थो ऐं गुनाह खां पोइ जॾहिं उहो सची तौबा थो करे, गुनाह खां पोइ जॾहिं सची तौबा थो करे त ॼण त उन गुनाह कयो ई कोन। सही सही। अच्छा वरी हिते हिकिड़ो ॿियो सुवाल बचे थो, तौबा करे वरी माण्हू गुनाह करे हा वरी शैतान उकसाए। बिल्कुलु हदीस पाक में आहे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हज़रत अनस खां रिवायत आहे, हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे ऐं ॿिया सहाबा उनखे रिवायत कनि था त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेसि ताईं सिज मग़रिब मंझां तुलू नथो थिए ओसि ताईं इंसान जी तौबा अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो आहे। मग़रिब बमाना जेसि ताईं क़यामत बर्पा नथी थिए ओसि ताईं अगरि हिकु इंसान तौबा कंदो रहंदो आहे, गुनाह खां पोइ वरी तौबा थो करे, गुनाह खां पोइ वरी तौबा थो करे त इन सूरत में हुनजी तौबा क़बूल थिए थी। हिकु हदीस मज़ीद इज़ाफ़ो इन में करे छॾियां, हज़रत अनस खां रिवायत आहे त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं इंसान जी सकरात जो वक़्तु हूंदो आहे, यानी साह परवाज़ पियो थींदो आहे, उहो दुनिया मां रुख़्सत पियो थींदो आहे, उन खां पहिरीं पहिरीं जॾहिं उन जो साह पंहिंजो निड़ीअ में अची करे गर गर कंदो आहे, यानी आवाज़ कंदो आहे, आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि उन खां बि पहिरीं साह गर गर खणण खां पहिरीं बि अगरि हू तौबा करे थो त अल्लाह ताला उन जी तौबा क़बूल। अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, तौबा ताइब थियूं अल्लाह साईं जे हुज़ूर में, पंहिंजूं ग़लतियूं मञूं ऐं मग़फ़िरत वठूं। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सआदत माणियूं था नीलम ऐं सईदा ज़हरा बतूल सां गॾु आहे, उनखे गुज़ारिश कयूं था बिस्मिल्लाह। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत तो ठिकाना है, जन्नत तो ठिकाना है मगर दुनिया में ऐ कातिब तक़दीर मदीना लिख दे। ताजदारी हरम हो निगाहे करम हो करम, ताजदारी हरम हो निगाहे करम, हम गरीबों के दिन भी सवर जाएंगे। ताजदारे हरम निगाहे करम, ताजदारे हरम। कोई अपना नहीं गम
مارے گے ہم آقا کوئی اپنا نہیں غم کہ مارے گے ہم آپ کے در پہ فریاد لائے ہیں ہم ہو نگاہ کرم نگاہ کرم ہو نگاہ کرم ورنہ چوکھٹ پہ ہم آپ کا نام لے لے کے مر جائیں گے تاجدار حرم میں کشوں مدینے چلے میں کشوں مدینے چلے آؤ مدینے چلے آؤ مدینے چلے چلو مدینے چلے دکھ درد و علم سب چٹتے ہیں حسنین کے صدقے بٹتے ہیں مدینے چلے آؤ مدینے چلے میں کشوں مدینے چلے دست ساقی کوثر سے پینے چلے یاد رکھو اگر اٹھ گئی ایک نظر وہ نظر یاد رکھو اگر اٹھ گئی ایک نظر جتنے خالی ہیں سب جام بھر جائیں گے تاجدار حرم سبحان اللہ ماشاء اللہ ॾाढो सुहिणो आवाज़ आहे सो खोड़ सारियूं कचहरियूं करणियूं आहिनि अञा बि असांखे तव्हां ऐं असां बि गॾु आहियूं बिल्कुलु मुफ़्ती साहिबु तव्हांजी कचहरी में ॾाढो मज़ो आयो असांखे सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकी ॻाल्हियूं ॿुधायो था पर वक़्त जी कॾहिं कॾहिं शॉर्टेज थी वेंदी आहे त के ॻाल्हियूं रहिजी पवंदियूं आहिनि पाण खे अञा खोड़ सारियुनि ॻाल्हियुनि ते रोशनी विझणी हुई ऐं तव्हांजे अंदाज़ ऐं तव्हांजी गुफ़्तगू मां को पिराइणो हुयो कुझु पर वक़्त जी कमी हुई तव्हांजी वॾी महिरबानी लख थोड़ा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो बहुत शुक्रिया सईदा ज़रा बतूल आप भी हमारे प्रोग्राम में आप भी तशरीफ़ लाई आपकी आवाज़ भी बहुत अच्छी है माशाल्लाह सो कचहरी तो पाण कंदासीं पर तव्हां हाणे मूंखे इहो ॿुधायो तव्हांजा रोज़ा कीअं था हलनि अल्हम्दुलिल्लाह रोज़ा तमामु सुठा पिया हलनि ऐं तमामु सुठो पियो लॻे तमामु सुठो महीनो भलारो बाबरकत महीनो आहे रमज़ान जो ऐं रमज़ान सुभाणे वॾो ॾींहुं आहे सुभाणे जो रोज़ो बिल्कुलु जी मौला अली जी शहादत जो रोज़ो आहे कल ऐं इंशाअल्लाह उहो रोज़ो अल्लाह पाक सभिनीनि खे नसीब करे ऐं जीअं बि माण्हू रोज़ा रखिया आहिनि काफ़ी माण्हू इन्हनि रमज़ान जी स्टार्टिंग में क़ुरान पाक पढ़णु शुरू कंदा आहिनि ताकी उहो पूरो रमज़ान पूरो हिकिड़ो क़ुरान पाक जो ख़तमु करे कचहरी क्यों था नीलम नंढड़ी साही जो वक़्तु आहे साही जो वक़्तु आहे ठीकु आहे जी इंशाअल्लाह प्रोग्राम खे जारी रखंदासीं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान जी सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं था जो कि प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां सहकारी आहे ओरिएंट जी फ्रिज ओरिएंट जी एसी तव्हां यकीनन पंहिंजे घर में कॾहिं लॻाई हूंदी या लॻल हूंदी तव्हांखे उनजे रिज़ल्ट जी ख़बर हूंदी गारंटी वारी शइ हूंदी आहे पाइदार शइ हूंदी आहे हर ख़राबु शइ हूंदी आहे न आहिनि थींदियूं ओरिएंट वारनि जा ॿिया सामान बि मार्केट में मौजूदु आहिनि तव्हां वठी सघो था इन खां सवाइ असां सां ताउन फरमायो आहे सूफ़ी वारनि जो चवणु आहे त नाम है एतमाद का सूफ़ी तव्हां वठो ऐं बाक़ाइदगी सां असांखे पोइ ॿुधाइजो त असां जेका तारीफ़ कयूं था उहा किथे वधीक त नाहे ज़रूरु ॿुधाइजो सूफ़ी नाम है एतमाद का एतमाद जी ॻाल्हि आहे त पोइ ज़ाहिर आहे त सुठी शइ हूंदी सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी आहे हिन वक़्तु असांजे प्रोग्राम खे 4 चंड हणण जे लाइ सुठी नातख़्वानी करण जे लाइ असां सां गॾु ॿ अदियूं भेनरूं गॾु आहिनि उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां सभ खां पहिरियां अमीना फ़िरोज़ी उनखे भलीकार चऊं था ऐं गॾोगॾु सफ़ीना फ़िरोज़ी उहे बि असां सां गॾु आहिनि ॿिन्ही अदियुनि खे असां भलीकार चऊं था ऐं सफ़ीना ऐं अमीना असां सां गॾु आहिनि त पोइ पहिरियां कंहिंखे ॿुधूं अमीना खां था ॿुधूं छो जो हुननि वटि माइक बि आहे माशाल्लाह जी बिस्मिल्लाह ख़त्म रसूल मक्की मदनी है ख़त्म रसूल
مکی مدنی کونین میں تم سا کوئی نہیں، کوئی نہیں اے نور مجسم بس تیرے سوا ہے، نور مجسم بس تیرے سوا، محبوب خدا کا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول۔ اوصاف تو سب نے پائے ہیں، اوصاف تو سب نے پائے ہیں، پر حسن سراپا کوئی نہیں، پر حسن سراپا کوئی نہیں۔ آدم سے جناب عیسیٰ تک، آدم سے جناب عیسیٰ تک، سرکار کے جیسا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول، مکی مدنی اے ختم رسول، مکی مدنی۔ خیرات محمد سے پا کر، خیرات محمد سے پا کر، کس شان سے کہتے ہیں منگتے، کس شان سے کہتے ہیں منگتے، دکھیوں پہ کرم کرنے والا، دکھیوں پہ کرم کرنے والا، سرکار سے اچھا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول، مکی مدنی اے ختم رسول، مکی مدنی کونین میں تم سا کوئی نہیں، کوئی نہیں اے نور مجسم تیرے سوا، محبوب خدا کا کوئی نہیں، کوئی نہیں اے ختم رسول۔ سبحان اللہ جی، ماشاء اللہ۔ کوئی بھی کونے ان جے کرے مکھے ایکڑے نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم کے شعر بھی کچھ سٹھو یاد اچن جوں تا جی جی۔ اشرف لہوندا سمے راج راणا، انہن میں محمد پرے کھان سنیانا، سبحان اللہ۔ چھوٹکارے جو جھنڈو ہتھن میں، وہ جو مصطفیٰ پاک بدرو لکھن میں، جیئں گل گلابی یا سوہنو گلن میں، جہنم مکھے ہوندی جڏهن موج مستی، اللہ رکھتنی جہنم مکھے ہوندی جڏهن موج مستی، انہی باہ کي بھی ہٹائے کاستی، کرے پار کشتی آڻيندو امن میں، وہ جو مصطفیٰ پاک پدھرو لکھن میں، جیئں گل گلابی یا سوہنو گلن میں۔ پاڻ کریم صلی اللہ علیہ وسلم جي شان اقدس میں جترا بھی شعر لکھجن، جتریوں بھی ڳالهيون کجن اهي گھٽ آهن۔ سمنڊ جيڪڏهن مس ڪري ٺاهجي تڏهن به کٽي پوندو، ۽ جيڪڏهن پوري زمين کي کاغذ بڻائي ۽ لکجي تڏهن به زمین کٹی ویندی، پر پاڻ کریم صلی اللہ علیہ وسلم جو شان اقدس ہے وہ بیان کرن کھان پاण مطلب تھکجی نہ سگنداسیں، ایترو تو بیان ہے، ایترو شان ہے نہ۔ سو ہاणे ادھی اساں سان گڈ ہے، سو اساں سان گڈ بی بھیण بھی ہے سفینہ، بالکل بالکل، ان کي بھی ٻڌي وٺو، ان جو آواز بھی ڏاढो خوبصورت ہے۔ جی بابا۔ علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں، علی 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 ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں، علی باج محمد دا، علی باج محمد دا کوئی پیر وکھا مینوں، علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں، علی 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 ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں، علی مولا مولا علی مولا، 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 علی مولا مولا علی مولا۔
اونچی ذات علی دیے کائنات علی دیے اونچی ذات علی دیے کائنات علی دیے علی جتنی کسے دیوی علی جتنی کسے دیوی او جہانگیر وکھا مینوں علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں علی 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 ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں علی مولا مولا علی مولا 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 اداغت عبداللہ چغرا وجی اللہ اداغت عبداللہ چغرا وجی اللہ ایڈی صورت جئی کوئی ایڈی صورت جئی کوئی او تصویر وکھا مینوں علی ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں علی 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 ورگا زمانے تے کوئی پیر وکھا مینوں علی مولا مولا علی مولا 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 سبحان اللہ مولا علی جے شان میں ॾाढी सुहिणी मनक़बत हुई ऐं मोला अलीअ जी सखावत ते पाण ॻाल्हायूं उन्हनि जे इल्म अकुल ॾाहप ते ॻाल्हायूं छा ते ॻाल्हायूं पाण तमामु घणा मोहसिन रहिया ऐं ख़ासि तौर ते यतीमनि जी जेका उन्हनि मालिकी कई उहा बि तारीख़ लिखे थी उन ते पाण सुभाणे न डिघी तफ़सीली कचहरी बि कंदासीं उन ते पाण ॻाल्हाईंदासीं बि सही छो त मोला काइनात जो उनजो मोला अली जो बि पंहिंजो शान अख़्तस आहे उन्हनि जी पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जी तमामु घणी वेझड़ाई उनसियत उहे समूरियूं ॻाल्हियूं पाण अञा सुभाणे जो ख़ासि हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं ऐं सुभाणे जे ख़ासि प्रोग्राम खे तव्हां ॾिसणु न विसारिजो हिते हिकु नंढड़ी साई बि पाण वठूं उन खां पोइ वरी पाण मीज़ान जे किचन में बि अचूं छो त अधी असांजी बासमा बि पंहिंजो कमु रेडी करे छॾियो आहे लॻभॻि सो प्रोग्राम खे जारी रखंदासीं ॾिसंदा रहो तव्हां सभिनीनि जो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान मोटी आयासीं तव्हां इंतज़ारु कयो तव्हांजी वॾी महिरबानी आहे तव्हां प्यारु कंदा आहियो मोहबत कंदा आहियो ऐं प्रोग्राम ॾिसंदा आहियो लख थोरा तव्हांजा मीज़ान जे किचन ॾांहुं निहार कयां थो त उते नीलम बि आहे त अदी बासमा बि आहे ॾिसूं था त इहा कोयला कढ़ाई किथे पहुती आहे पहिरियां त इहा पुछा कयो माशाल्लाह तमामु सुठी बची आहे माथे ते जेॾी महिल खां आई एॾी ज़बरदस्त मूंखे ख़ुशबू पई अचे एॾी ज़बरदस्त कढ़ाई कीअं थी आहे इहो असां बासमा खां ई पुछंदासीं बासमा फाइनल लुक हिन जो माशाल्लाह तमामु सुठो ऐं जीअं तव्हां हिन जो ढक खयों त कोयले जी जेको छो जो कोयला कढ़ाई आहे त कोयले जी बि ख़ुशबू पई आई सो छा छा इंग्रीडियंट्स तव्हां हिन में विझा आहिनि उहो लास्ट हिकिड़ो तव्हां व्यूअर्स खे ॿुधाए छॾियो ऐं कीअं हुनखे तव्हां पचायो छा छा हिन में तव्हां ऐड कयो ॿुधायो जी जेका मां तव्हांखे इंग्रीडियंट्स ॿुधाया हाणे मां तव्हांखे प्रोसीजर ॿुधायां थी असां पहिरें हिन में जेका मीज़ान कुकिंग ऑयल अधु कप जेको आहे हिन में विझियो अथसि पोइ वरी हिन में थूम ऐं जेका अदरक जो पेस्ट हुयो हो हिन में विझो हिनखे थोरो सॉटे कयो पोइ वरी जेका ज़ीरो हुयो ज़ीरे खे विझी करे हिन में असां मुर्गी हिन में शामिलु करे छॾी मुर्गी खे फ्राई करिणो आहे मतिलबु 80% जेका मुर्गी आहे फ्राई थी वञे पोइ हुन खां पोइ जेतिरा बि मसाला जात हुआ मां जेका तव्हांखे ॿुधायो आहे प्रीवियस त हो सॼा हिन में विझी करे हिनखे मां भुनियो आहे पोइ हिन में मां टमाटा विझी छॾिया टमाटा साबुत विझणा आहिनि पोइ हुन खां पोइ हुननि जी खल जेका आहे हुननि खे कढणो आहे पोइ वरी हिनखे भुनियो आहे मां ऐं हिन खां पोइ कसूरी मेथी हूंदी आहे जे कसूरी मेथी हिन जो टेस्ट जेको हूंदो आहे ज़ाइको जेको हूंदो आहे उहो डेवलप करे छॾंदी आहे त उहो मां हिन में विझी करे हिनखे कोयले जी धूनी ॾेई आहे हाणे हे रेडी आहे ऐं तव्हां हाणे हिनखे मां सर्व
माशाल्लाह बस इहो सर्व कयो त इफ्तार जो टाइम बि थियण वारो आहे त असांजो उल्को सॼो इहो आहे ठीक है जी तमाम सुठी कोयला कढ़ाई तव्हां यकीनन पंहिंजे घर में इनखे ठाहिजो ऐं पंहिंजे घर वारनि खे खाराइजो नीलम तव्हां अचो पंहिंजी सीट ते त असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं अदी बासमा तव्हांजी वॾी महिरबानी मीज़ान जे किचन में तव्हां साथ ॾिनो हिन वक़्तु असां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ ॿ महिमान असां सां गॾु आहिनि उन्हनि खे बि भलीकार चऊं था उस्मान फेरोज़ी साहिब असां सां गॾु आहे ऐं किरण फेरोज़ी साहिब असां सां गॾु आहे ॿिन्ही खे भलीकार चऊं था ऐं आउं दावत कलाम उस्मान फेरोज़ी साहिब खे ॾियां थो त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ त माने जी बाबा या नबी या नबी या नबी नजर करम फरमाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ज़हरा पाक के ज़हरा पाक के सदके हमको तैबा में बुलवाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना आपके दर का हूँ मैं भिखारी आप हैं मेरे दाता सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता आप तो हैं आता है जिनको सबकी लाज निभाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना सज गई है मिलाद की महफिल क्या है खूब नज़ारा कैफो मस्ती में डूबा है देखो आलम सारा कैफो मस्ती में डूबा है देखो आलम सारा ढूंढ रही है आपकी रहमत बख्शिश का बहाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना बेसाया है लेकिन दो जग पर है आपका साया आयश मुअल्ला बना मोहल्ला दीद को रब ने बुलाया अर्श मुअल्ला बना मोहल्ला दीद को रब ने बुलाया हशर तलकना होगा किसी का ऐसा ना जाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना या नबी या नबी या नबी नजर करम फरमाना ए हसनैन के नाना ए हसनैन के नाना सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह ॾाढो सुहिणो कलाम ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में अॼु उस्मान पढ़ी ऐं नज़र करम उन्हनि जो हुजे त बाक़ी छा घुरिजे झोलियूं भरजंदियूं न पोइ त बरकतूं ई बरकतूं मिलंदियूं पोइ त रहमतूं ई रहमतूं हूंदियूं पोइ त असांजा वारा न्यारा थी वेंदा बिल्कुलु 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 सही था चओ तव्हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सो प्रोग्राम जे आख़िरी लम्हनि में
असां गुज़ारिश कयूं था अदी असां सां गॾु किरण फिरोज़ी पिया आहे, उहो उनजी आवाज़ में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी साथ माणींदासीं, प्रोग्राम खे हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचायूं था। अच्छा माशाल्लाह, टाइम कीअं गुज़री वियो ख़बर ई न पई। मोकिलायो भला त हलूं था इंशाल्लाह। हा बिल्कुलु जी, इंशाल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं नए महिमाननि ऐं नए प्रोग्राम सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो समूरी फैमिली जो ऐं असांखे ॾींदा इजाज़त और असां थोरो पारां। सारो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह भाई जी बिस्मिल्लाह। हुदूद तायरे सिदरा हुजूर ज़ारते हैं, हुदूद तायरे सिदरा हुजूर ज़ारते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। खुदा को देखा नहीं और एक मान लिया, खुदा को देखा नहीं और एक मान लिया कि जानते थे साहबा हुजूर जानते हैं, कि जानते थे साहबा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। वो मोमिनों की तो जानो से भी करीब हुए, वो मोमिनों की तो जानो से भी करीब हुए। कहाँ से किसने पुकारा हुजूर जानते हैं। कहाँ से किसने पुकारा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।